ओम शांति। अजय मेरे तारीख है 27/4/2025। अजय व्यक्त बापतारा जो रिवाइज स्कूल सां 3/2005 सेवा कंदे हुए उपराम ऐं बेहद वृत्ति द्वारा एवर रेडी ठही ब्रह्मा बाप समान संपन्न ठो। सेवा कंदे हुए उपराम ऐं बेहद वृत्ति द्वारा एवर रेडी ठही ब्रह्मा बाप समान संपन्न ठो। अॼु ग्रेट ग्रेट ग्रैंड फादर पंहिंजे चारों ओर जे कोटनि में कोई में बि कोई ॿारनि जे भाग्य खे ॾिसी हर्षित पिया थियनि। एतिरो विशेष भाग्य ॿियो कंहिंखे बि मिली न सघंदो आहे। हर हिकु ॿार जी विशेषता खे ॾिसी बाप दादा हर्षित पिया थियनि। जे ॿारनि बाप दादा सां दिलि सां संबंध जोड़ियो आहे उन हर हिकु ॿार में कोई न कोई विशेषता ज़रूरु आहे। सभिनि खां पहिरीं विशेषता साधारण रूप में आए हुए बाप खे इन्हनि आत्माउनि पहचाने मुंहिंजो बाबा मञी वरितो आहे न। इहा पहचान सभिनि खां वॾी विशेषता आहे। दिलि सां मञियो मुंहिंजा बाबा बि मञे मुंहिंजो ॿारु आहे। जो वॾा फिलोसफर्स साइंसदान धर्मात्मा न पहचाने सघिया जंहिंखे उहो साधारण ॿारनि उन्हनि खे पहचाने पंहिंजो अधिकार वठी वरितो। चाहे त्रेता जे अंत वारी लास्ट वारी आत्मा बि अॼु जे फिलोसफर्स साइंसदान धर्मात्मा खां समझदार आहे। कोई बि अची करे हिन सभा जे ॿारनि खे ॾिसे त सम्झी न सघे कि हिन भोली माता आहिनि हिन साधारण ॿारनि हेॾे वॾे बाप खे पहचाने वरितो आहे। त इहा विशेषता आहे न, पहचानियो आहे न, बाप खे पहचाने पंहिंजो ठातो आहे न। ये तव्हां कोटनि में कोई ॿारनि जो भाग्य आहे। सभी ॿारनि जो बि सम्मुख वेठा आहिनि उहा दूर सम्मुख अनुभव करनि था त सभी ॿारनि जी दिलि सां पहचानियो आहे न, पहचाने वरितो आहे कि पहचानो था। जीअं पहचाने वरितो आहे उहो हथ उठायो, सभिनि हथ उठायो, पहचाने वरितो आहे न। अच्छा, त बाप दादा पहचानण जी विशेषता जी हर हिकु ॿार खे मुबारक ॾियनि था। इहे भाग्यवान ॿार वाह। पहचानण जो टियों नेत्र प्राप्त करे वरितो न। ॿारनि जे दिलि जो गीत बाप दादा ॿुधंदा रहंदा आहिनि। कहिड़ो गीत पाइणो हुयो जो पाए वरितो। बाबा बि चवंदा आहिनि ओ लाडला ॿार जो बाप सां वठिणो हुयो उहो वठी वरितो। हर हिकु ॿार अनेक रूहानी खज़ाननि जे बालक सो मालिक ठही विया आहिनि। त बाप दादा खज़ाननि जे मालिक ॿारनि जे खज़ाननि जो पोता में ॾिसनि पिया। बाबा खज़ाना त सभिनि खे हिकु जहिड़ा ॾिना अथई, हिकु जेतिरो बि ॾिनो अथई। सर्व खे हिकु जहिड़ा खज़ाना हिकु जेतिरो बि ॾिनो अथई। कंहिंखे पदम कंहिंखे लख न ॾिनो अथई, लेकिन खज़ाननि खे ॼाणण ऐं प्राप्त करणु जीवन में समाइण में नंबरवार थी वेंदा आहिनि, है न। खज़ाने खे ॼाणणु प्राप्त करणु ऐं जीवन में समाइणु। बाप दादा अॼुकल्ह बार भिन्न प्रकार सां ॿारनि खे अटेंशन दिलाइनि था। समय जी समीपता खे ॾिसी पंहिंजे पाण खे सूक्ष्म विशाल बुद्धि सां चेक करो कि असांखे छा मिलियो आहे, असां छा वरितो आहे ऐं निरंतर हुन खज़ाने में पहिरियों रहंदा आहियूं, पलंदा रहंदा आहियूं। चेक करो असांखे कहिड़ा खज़ाना मिलिया आहिनि बाप दादा सां ऐं असां हुनखे यूज़ करूं था, हुन में पलऊं था। चेकिंग ॾाढी आवश्यकता आहे। श्री माया वर्तमान समय भिन्न रॉयल प्रकार जे अलबेलेपन ऐं रॉयल आलस्य जे रूप में ट्रायल कंदी रहंदी आहे। इन करे पंहिंजी चेकिंग सदा कंदा रहो। एतिरो अटेंशन सां अलबेलेपन रूप सां चेकिंग न, बुरो न कयो, दुख न ॾिनो, बुरी दृष्टि न रही, इहा चेकिंग त थी, लेकिन सुठे ते सुठो असां छा कयो, सदा आत्मिक दृष्टि नेचुरल रही या विस्मृति जो खेल कयो। सदा आत्मिक दृष्टि नेचुरल रही या विस्मृति जो खेल कयो।
सदा केतिरनि खे शुभकामना कामना दुआयूं ॾिनियूं, केतिरनि खे शुभकामना दुआयूं ॾिनियूं। ईअं जमा जो खातो केतिरो ऐं कीअं रहियो। शिव जी सुठी तरह सां ॼाणंदा आहियो कि जमा जो खातो सिर्फ़ु हाणे करे सघंदा आहियूं। इहो समय फुल सीज़न खातो जमा करण जी आहे। पोइ सॼो समय जमा प्रमाण असां राज्य कंदासीं। हाणे जमा करो, सर्व जे लाइ शुभकामना करे सर्व खे दुआयूं ॾियो, है न। सदा पंहिंजी आत्मिक दृष्टि रखो, विस्मृति न करो। इन रीति असां जमा करे सघंदा आहियूं। पोइ उन प्रमाण असां राज्य भाग्य वठंदासीं ऐं पूज्य देवी देवता ठहींदासीं। उन समय जमा थी वियो, उन अनुसार जीवन जींदासीं। जमा कम त राज्य भाग्य बि कम। पूज्य ठहिण में बि नंबरवार हूंदा आहिनि। जमा कम त पूजा बि कम। हाणे जमा ज़्यादा कंदासीं त असांजी पूजा बि भक्ति मार्ग में ज़्यादा हूंदी, राज्य भाग्य बि असांखे सुठो मिलंदो। कॾहिं कॾहिं विधि पोइ पूजा बि अगरि असांजी जमा न हूंदो त पूजा बि कम। विधिपूर्वक जमा न त पूजा बि विधिपूर्वक न। कॾहिं कॾहिं विधिपूर्वक आहे त पूजा बि आहे, पद बि कॾहिं कॾहिं आहे। इन करे बाप दादा जो हर हिकु ॿार जे प्रति प्यार आहे त बाप दादा इहे ई चाहींदा आहिनि कि हर हिकु ॿार संपन्न ठहे, बाप समान ठहे, है न। हर हिकु ॿार संपन्न ठहे ऐं बाप समान थी वञे। सेवा करो, लेकिन सेवा में बि उपराम बेहद जी सेवा। बाप दादा ॾिठो आहे मेजॉरिटी ॿारनि जी योग अर्थात याद जी सब्जेक्ट में रुचि व अटेंशन कम थींदो आहे। सेवा में ज़्यादा आहे, लेकिन बिना याद जी सेवा में ज़्यादा आहे त हुन में हद अची वेंदी आहे, है न। हुन में हद अची वेंदी आहे। उपराम वृत्ति न रहंदी आहे। नाम ऐं मान जो पोजीशन जो मिक्स थी वेंदो आहे। बेहद जी वृत्ति कम हूंदी आहे न। इन करे बाप दादा चाहींदा आहिनि कि कोटनि में कोई में बि कोई मुंहिंजो ॿार हाणे खां एवर रेडी थी वञनि। छो कई सोचंदा आहिनि समय अचण ते थी वेंदासीं, लेकिन समय असांजी क्रिएशन आहे। छा क्रिएशन खे पंहिंजो शिक्षक ठाहींदा? असां पंहिंजी संपूर्ण तेज सां समय खे नज़दीक लायूं, है न। त बाप दादा छा चाहींदा आहिनि कि मुंहिंजा ॿार हाणे जल्दी बेहद जी वृत्ति द्वारा बेहद जी सेवा में रहनि, समान संपन्न ठहनि, है न। ऐं याद में रही करे सेवा करनि। बाबा चवनि था कि हाणे मुंहिंजा ॿार सदा एवर रेडी ठहनि, सदा जे लाइ। छो जी समय असांजी क्रिएशन आहे। क्रिएशन खे पंहिंजो शिक्षक ठाहींदा आहियो। छा ॿी ॻाल्हि ॼाणंदा आहियो कि बहुत काल जो हिसाब आहे, बहुत काल जी संपन्नता, बहुत काल जी प्राप्ति कराईंदी आहे। बहुत काल जी संपन्नता, बहुत काल जी प्राप्ति असांखे कराईंदी। त बहुत काल जे कारण जल्दी तयार थी वञो ऐं ताकि बहुत काल असां हुन स्टेज में रहंदासीं। ऐं ॿियो बाबा चई समय खां पहिरियों असां तयार थी वेंदासीं। हाणे समय जी समीपता प्रमाण बहुत काल जो जमा थियणु आवश्यक आहे। पोइ उलाना न ॾियणो आहे कि असां त सम्झो बहुत काल में समय पियो आहे। हाणे खां बहुत काल जो अटेंशन रखियो, सम्झो, अटेंशन प्लीज़, है न। सम्झो, अटेंशन प्लीज़। त बाबा हाणे असांखे चवनि था अटेंशन प्लीज़, बहुत काल जो अभ्यास करो। बाप दादा ये चाहींदा आहिनि कि ॿारनि में बि कंहिं बि हिकु सब्जेक्ट में कमी न रहिजी वञे। ब्रह्मा बाप सां त प्यार आहे न, प्यार जो रिटर्न त ॾींदव न। त प्यार जो रिटर्न आहे पंहिंजी कमी खे चेक करो, रिटर्न ॾियो, अर्थात स्वयं खे टर्न करो।
अर्थात स्वयं रिटर्न ॾियणु मतिलबु स्वयं खे टर्न करणु, पंहिंजे पाण खे टर्न करिणो आहे, इहो रिटर्न आहे। त रिटर्न ॾियण जी हिमत आहे, हथ त उठाए वठंदा आहियो, ॾाढो ख़ुशि करे वठंदा आहियो, हथ ॾिसी करे त बाप दादा ख़ुशि थींदा आहिनि। हाणे दिलि में पको 1% बि कचो न, पको विर्तु वठो, रिटर्न ॾियणो ई आहे, पंहिंजे पाण खे टर्न करिणो ई आहे। हाणे शिवरात्रि अचे थी त सभी ॿारनि खे बाप जी जयंती सो पंहिंजी जयंती मल्हाइण जो उमंग ॾाढो प्यार सां ईंदो आहे। सुठे प्रोग्राम ठहिया आहिनि, सेवा जा प्लान त ॾाढा सुठा ठाहींदा आहियो, बाप दादा ख़ुशि थींदा आहिनि। लेकिन चइणु सुठो न लॻंदो आहे। जगदम्बा मां लेकिन शब्द खे चईंदी हुई सिंधी भाषा में लेकिन, किन चईंदा आहियूं किचिड़े खे, त लेकिन चइणु माना कुझु न कुझु किचिड़ो खणणु, त लेकिन चइणु सुठो न लॻंदो आहे, चइणो पवंदो आहे। जीअं ॿियो सेवा जा प्लान ठाहींदा बि आहियो, लेकिन हिन विर्तु वठण जो बि प्रोग्राम ठाहियो। कहिड़ो विर्तु वठिणो आहे कि हाणे असांखे जल्दी रेडी ठहिणो आहे, लेकिन न चइणो। इन विर्त जो प्रोग्राम ठाहिणो आहे, रिटर्न ॾियणो ई आहे, उन में कोई लेकिन न अचे। असांखे स्वयं खे टर्न करे बाबा खे रिटर्न ॾियणो ई आहे, स्वयं खे टर्न करिणो ई आहे। छो जो जॾहिं बाप दादा या कोई पुछंदा आहिनि कीअं आहियो, त मेजॉरिटी जो इहो ई उत्तर हूंदो आहे कि आहियूं त ॾाढा सुठा, लेकिन जेतिरो बाप दादा चाहींदा आहिनि ओतिरो न। हाणे इहो उत्तर हुजिणो खपे जो बाप दादा चाहींदा आहिनि, असां वही आहियूं। नोट करो बाप दादा छा चाहींदा आहिनि, उहा लिस्ट कढो ऐं चेक करो बाप दादा इहे चाहींदा आहिनि, उहा आहे या न। बाप दादा जो चाहींदा आहिनि असां उहा आहियूं या न। दुनिया वारा तव्हां पूर्वजनि द्वारा मुक्ति चाहींदा आहिनि, चिल्लाइनि था मुक्ति ॾियो, मुक्ति ॾियो, मुक्ति ॾियो, सभु चिल्लाइनि था। जेसिताईं मेजॉरिटी ॿार पंहिंजे पुराणे संस्कार जेके तव्हां नेचर चईंदा आहियो, नेचुरल न नेचर, उन में कुझु थोरो बि रहियल हूंदो त मुक्ति न थींदी, न त सर्व आत्माउनि खे मुक्ति न मिली सघंदी। त जॾहिं असां ई मुक्त न आहियूं त ॿियनि खे कीअं मुक्ति करे ॾेई सघंदासीं, है न। पहिरियों त असांखे मुक्ति खपे न, पंहिंजे जेका बि संस्कार रहियल आहिनि। त बाबा चवनि था कि मुक्त न आहियो त सर्व आत्माउनि खे मुक्ति कीअं मिली सघंदी। छो जी अंत में त सभी आत्माएं असांजे साम्हूं ईंदियूं, कोई पंहिंजे संस्कार स्वभाव खां परेशान हूंदियूं, कोई पंहिंजी बीती बातियुनि खां परेशान हूंदियूं, कोई कंहिं ॻाल्हि खे न कढी सघंदी, त उहा आत्मा असांजे साम्हूं ईंदी। लेकिन असां ई उन्हनि खे ॾिसी पंहिंजो बीती हुई ॻाल्हियूं, पंहिंजो उहो संस्कार असां में सोचूं कि असां में या त हिननि जो कीअं ख़तमु करे सघंदासीं। त हाणे असांखे बाप समान संपन्न संपूर्ण ठहिणो आहे, हिकदमि शुद्ध आत्मा, है न। त बाबा चवनि था कि जेसिताईं तव्हां मुक्त न थींदव त ॿिए खे कीअं कंदा, सर्व आत्माउनि खे मुक्ति न मिली सघंदी। त बाप दादा चईंदा आहिनि, हे मुक्ति दाता जा ॿार, मास्टर मुक्ति दाता, हाणे पंहिंजे खे मुक्त करो त सर्व आत्माउनि जे लाइ मुक्ति जो द्वार खुली वेंदो। हाणे पंहिंजे पाण खे मुक्त करो त सर्व आत्माउनि खे मुक्ति जो द्वार उन्हनि जे लाइ खुली वेंदो। ॿुधायो न, गेट जी चाबी आहे बेहद जी वैराग्य वृत्ति। कार्य सभु करो, लेकिन जीअं भाषा में चईंदा आहियो प्रवृत्ति वारनि खे कमल पुष्प समान ठहो। इहे सभु कुझु कंदे हुए कर्तापन सां मुक्त न्यारा, न साधननि जे वश, न पोज़ीशन जे वश। बाबा कुझु करण लाइ मना नथा करनि, बाबा कुझु वठण लाइ मना नथा करनि,
लेकिन बाबा चवनि था सदा कमल पुष्प समान ठहो, सब कुछ कंदे हुए कर्तापन जे भान सां मुक्त, साधननि जे वश न, पोज़ीशन जे वश न। कुछ न कुछ मिली वञे, ये पोज़ीशन न ऑपोज़िशन आहे माया जी। न्यारो आहियूं बाप जा प्यारा आहियूं, मुश्किल आहे छा न्यारो ऐं प्यारो ठहिणो आहे। जेके मुश्किल लॻंदो आहे उहो हथ उठायो, कंहिं न हथ उठायो, कंहिंखे बि मुश्किल न लॻंदो आहे, पोइ त शिवरात्रि ताईं सभु संपन्न थी वेंदो। जॾहिं मुश्किल न आहे त ठहिणो ई आहे, ब्रह्मा बाप समान ठहिणो ई आहे। संकल्प में बि, बोल में बि, सेवा में बि, संबंध संपर्क में भी, सभिनि में ब्रह्मा बाप समान। संकल्प में, बोल में, कर्म में, संबंध संपर्क में, सेवा में, सभिनि में ब्रह्मा बाप समान। निराकार रूप में शिव बाप, साकार रूप में ब्रह्मा बाप समान। अच्छा त सम्झंदा आहिनि जो ब्रह्मा बापा ऐं दादा ग्रेट ग्रेट ग्रैंडफादर, उन्हनि सां असांखे 100% खां बि ज़्यादा प्यार आहे। उहा हथु उठायो, ख़ुशि न करिणो आहे, सिर्फ़ु हाणे ख़ुशि न करिणो आहे। सभी उठायो, टीवी में कढो, शिवरात्रि ते इहे टीवी ॾेखारींदासीं, हिसाब त वठंदासीं न, जरा बि समानता में अंतर न हुजे। प्यार जे पुठियां क़ुर्बान करणु छा वॾी ॻाल्हि है न। दुनिया वारा त अशुद्ध प्यार जे पुठियां जीवन बि ॾियण लाइ तयार थी वेंदा आहिनि, है न। बाप दादा त सिर्फ़ु चईंदा आहिनि किचिड़ो ॾियो, बसि सुठी चीज़ न त किचिड़ो बि किचिड़ो ॾेई छॾो। सुठी बाबा चवनि था सुठी चीज़ नथा ॾेई सघो त किचिड़ो त ॾियो। कमज़ोरी कमी छा आहे, किचिड़ो ई आहे न। किचिड़ो क़ुर्बान करणु इहा वॾी ॻाल्हि आहे छा। किचिड़ो क़ुर्बान करणु इहा वॾी ॻाल्हि आहे। परिस्थिति समाप्त थी वञे, स्वस्थिति श्रेष्ठ थी वञे। ॿुधाईंदा त ईअं ई आहियूं, छा करूं। परिस्थिति अहिड़ी हुई त हिलाइण वारी परिस्थिति जो नाम ई न, हिलाइण वारी परिस्थिति जो नाम ई न, अहिड़ी स्वस्थिति शक्तिशाली हुजे। मतिलबु कोई बि परिस्थिति हुजे, लेकिन असांखे उहा हिलाए न सघे, है न। सदा संजी स्वस्थिति शक्तिशाली रहे। समाप्ति जो पर्दो खुले त सभु छा ॾेखारे में ॾियनि, फ़रिश्ता चमकनि था। जॾहिं समाप्ति जो समय अचे त सभु छा ॾेखारे में ॾियनि कि फ़रिश्ता चमकनि था। फ़रिश्ते जी चमक सां पूरी दुनिया चमके थी, सभी आत्मायूं पावन थी थींदियूं आहिनि। त बाबा चवनि था पर्दो खुले त सभु छा ॾेखारे में ॾियनि, फ़रिश्ता चमकनि था। सभी ॿार चमकते हुए ॾेखारे में ॾियनि। हिन करे हाणे पर्दो खुलणु रुकल आहे। दुनिया वारा चिल्लाइनि था पर्दो खोलो पर्दो खोलो। त पंहिंजो प्लान तव्हां ई ठाहियो। ठहियल उहो प्लान ॾींदा आहियूं त पोइ कई ॻाल्हियुनि में अची वेंदा आहिनि। पंहिंजो प्लान पंहिंजी हिमत सां ठाहियो कि कहिड़ो समय असां निश्चित करूं, कोई बि डेट, कोई बि अहिड़ो सेकेंड कि हुन खां पोइ जॾहिं बि कोई असांखे ॾिसे असांजी सेम स्थिति रहे। चाहे वॾे खां वॾी ॻाल्हि छो न अची वञे, चाहे वॾे खां वॾी कोई विकारी ॻाल्हि, कोई अहिड़ी आत्मा, पर सदा ई चमकदे हुए फ़रिश्ता, सदा ई चमकदे हुए फ़रिश्ता। त बाबा चवनि था ख़ुदि जी डेट ख़ुदि ई फिक्स करो, हिमत सां ठाहियो प्लान, दृढ़ता जी चाबी लॻायो त सफलता मिलणी ई आहे। दृढ़ संकल्प कंदा आहियो, बाप दादा ख़ुशि थींदा आहिनि। वाह ॿार वाह, दृढ़ संकल्प कयो, लेकिन दृढ़ता में पोइ थोरो थोरो अलबेलोपन मिक्स थी वेंदो, है न। दृढ़ता में थोरो थोरो अलबेलोपन मिक्स थी वेंदो आहे।
त उहो मिक्स न थियणो खपे। इन करे सफलता बि कॾहिं अधी कॾहिं पौणी परसेंटेज में थी वेंदी आहे। जीअं प्यार 100% आहे, वैसे पुरुषार्थ में संपन्नता इहा बि 100% हुजे, है न। जीअं बाप दादा सां प्यार असांजो 100% आहे, ईअं ई पुरुषार्थ में संपन्नता इहा बि 100% हुजणी खपे। पुरुषार्थ में संपन्नता ज़्यादा भले हुजे, कम न हुजे। पसंदि आहे। शिवरात्रि ते जलवो ॾेखारींदव न, ठाहिणो त आहे ई न। असां न ठाहींदासीं त केरु ठाहींदो। ये निश्चय रखो, असां ई हुयासीं, असां ई आहियूं, पोइ बि असां ई थींदासीं। ये निश्चय विजयी ठाहे ॾींदो। प्रदर्शन न करिणो आहे, पंहिंजे खे ॾिसणो आहे। कई ॿार रोहरियान कंदा आहिनि, चवंदा आहिनि बसि इन जो थोरो सो ठीकु करे छॾियो हिनखे, पोइ मां ठीकु थी वेंदमि। इन थोरे जे बदिले इनखे थोरो बदिली करे छॾियो त मां बदिली थी वेंदमि। लेकिन न उहो बदिलंदो, न तव्हां स्वयं खे बदिलंदव त उहा बि बदिली वेंदो। कोई बि आधार न रखो, इहे त आहे ई, मूंखे करिणो ई आहे। कोई भी आधार न रखो कि इहा बदिले त मां बदिलां, न, लेकिन मूंखे करिणो ई आहे। अच्छा, जो पहिरीं बार आया आहिनि उहो हथ उठायो। त जो पहिरीं बार आया आहिनि उन्हनि जे लाइ विशेष बाप दादा चवंदा आहिनि कि अहिड़े समय ते आया आहियो जॾहिं समय ॾाढो कम बचियो आहे, लेकिन पुरुषार्थ एतिरो तीव्र करो जो लास्ट सो फस्ट नंबर में अची वञो। छोकी हाणे पेपर्स चेयर गेम थो हले, हाणे कंहिंजी बि जीत आहे उहो आउट न थियो आहे। लेट त आया आहियो, लेकिन फास्ट हलण सां पहुची वेंदा। सिर्फ़ु पंहिंजे पाण खे अमृत वेलो अमर भव जो वरदान ई यादि दिलाइणो आहे। अच्छा, सभिनि खे दूर सां या कोई नज़दीक सां आया आहिनि, बाप दादा चवंदा आहिनि भले पधारो, पंहिंजो घर आहे, संगठन सुठो लॻंदो आहे। टीवी में ॾिसंदा आहियो न, सभा फुल थियण में केतिरो सुठो लॻंदो आहे। अच्छा, त एवर रेडी जो पाठ पढ़ंदव न। अच्छा, मधुबन निवासियुनि सां बाप दादा ॻाल्हाइनि था। मधुबन वारा हथ उठायो। ॾाढा आहिनि मधुबन वारा होस्ट आहिनि। ॿिया त गेस्ट थी करे रहंदा आहिनि, हली वेंदा आहिनि, लेकिन मधुबन वारा होस्ट आहिनि। नियरेस्ट बि आहिनि, डियरेस्ट बि आहिनि। मधुबन वारनि खे ॾिसी सभु ख़ुशि थींदा आहिनि। कहिड़े बि स्थान ते मधुबन निवासी वेंदा आहिनि त कंहिं नज़र सां ॾिसंदा आहिनि, वाह मधुबन सां आया आहिनि। छोकी मधुबन नाम ॿुधण सां ई मधुबन जो बाबा यादि अची वेंदो आहे। हिन करे मधुबन वारनि जो महत्व आहे न। ख़ुशि थींदा आहियो न। अहिड़ो प्रेम पूर्वक पालना जो स्थान कोटनि में कोई खे ई मिलियो आहे। सभु चाहींदा आहिनि मधुबन में ई रही वञो। रही सघंदा आहियूं छा? तव्हां रहिया आहियो त सुठो आहे। मधुबन वारा भुलिजंदा न आहिनि, सम्झंदा आहिनि असांखे त मधुबन वारनि खे भुलिजंदा न आहिनि बाबा। मधुबन वारा सोचंदा आहिनि असांखे त पुछियो न, लेकिन बाप दादा सदा दिलि में पुछंदा आहिनि पहिरियों मधुबन वारा न त ॿियो ईंदा कीअं काथे। सेवा जे निमित आहियो न। सेवादारी केतिरा बि मिलनि, पोइ बि फाउंडेशन त मधुबन वारा आहिनि। त जो मता ज्ञान सरोवर पांडव भवन, उन्हनि सभिनि खे बि बाप दादा दिलि जी दुआयूं यादि पिया ॾियनि था। हिते त टोली ॾींदा आहिनि, मथे मधुबन में बि मिलंदी आहे। बाबा प्रश्न पुछनि त मधुबन वारनि खे टोली बि मिलंदी आहे, बोली बि मिलंदी आहे, ॿई मिलंदी आहे न। अच्छा, ग्लोबल हॉस्पिटल वारनि सां बाबा ॻाल्हाईंदा। सभी हॉस्पिटल वारा ठीकु आहियो? छोजी हॉस्पिटल जो बि विशेष पार्ट आहे न। ईंदा आहिनि हेठि। अच्छा, थोरा ईंदा आहिनि। हॉस्पिटल वारा बि सुठी सेवा कंदा आहिनि। ॾिसो आईविल में त पोइ बि हॉस्पिटल ई कम में ईंदो आहे न। ॿियो जॾहिं खां हॉस्पिटल खुली आहे तॾहिं खां सभिनि जी नज़र इहा आयो आहे कि ब्रह्म कुमारी सिर्फ़ु ज्ञान न ॾींदी आहे, लेकिन समय ते मदद बि
कंदी आहे, सोशल सेवा बि कंदी आहे। त हॉस्पिटल खां पोइ आबू में इहो वायुमंडल बदिली थियो। पहिरियों जंहिं नज़र सां ॾिसंदा हुया हाणे उन नज़र सां न ॾिसंदा आहिनि। हाणे ब्राह्मणनि हाणे सहयोग जी नज़र सां ॾिसंदा आहिनि। ज्ञान मञे या न मञे, लेकिन सहयोग जी नज़र सां ॾिसंदा आहिनि। त हॉस्पिटल वारनि सेवा कई न। अच्छा, अॼु जी ॻाल्हि यादि रही? छा चई बाबा? बाबा बाप दादा सां अगरि प्यार आहे त स्वयं खे टर्न करो। जॾहिं बि बाबा पर्दो खोले सदा चमकदे हुए फरिश्ता, सदा चमकदो हुओ फरिश्तो। हीअं एवर रेडी रहो। बाबा कॾहिं बि पर्दो खोलाए सघंदा आहिनि ऐं असां सदा एवर रेडी फरिश्ता, चमकदा हुआ फरिश्ता, सदा चमकीले फरिश्ता। फरिश्ता मतिलबु हिकदमि हल्को, हिकदमि प्योर, है न। कॾहिं बि दुनिया जे साम्हूं असांखे बाबा लाहे सघंदा आहिनि, है न। त हाणे भले ई असां गुप्त आहियूं, लेकिन हाणे बि पंहिंजी चमकीली ड्रेस में रहो, है न। चमकीली ड्रेस में रहो। सर्व शक्तियुनि जा शस्त्र हुजनि असां वटि, अष्ट शक्तियुनि जा। कमल पुष्प समान जीवन हुजे। त जॾहिं बि प्रत्यक्षता, जॾहिं कॾहिं बि बाबा पर्दो खुलवाए त मुंहिंजा ॿार चमकदा हुआ फरिश्ता नज़र अचनि। संपन्न ठहिणो ई आहे, कुझु बि थी वञे संपन्न ठहिणो आहे। इहे धुन लॻी रहे, संपन्न ठहिणो आहे, समान ठहिणो आहे। हिकु त संपन्न बि ठहिणो आहे ऐं बाप समान बि ठहिणो आहे। निराकार रूप में बिंदी, साकार रूप में फरिश्तो। अच्छा, चारों ओर जे कोटनि में कोई में बि कोई भाग्यवान भगवान जा ॿार श्रेष्ठ आत्मायूं, भाग्यवान ऐं भगवान जा ॿार श्रेष्ठ आत्माउनि खे सदा तीव्र पुरुषार्थ द्वारा सोचो उहो कयो। श्रेष्ठ सोचणु, श्रेष्ठ करणु, लक्ष्य ऐं लक्षण खे समान ठाहिणो। अहिड़ा ठाहिण वारा, अहिड़ी विशेष आत्माउनि खे सदा बहुत काल जे पुरुषार्थ द्वारा राज्य भाग्य व पूज्य ठहिण वारी श्रेष्ठ आत्माउनि खे सदा बाप जे स्नेह खे रिटर्न, सदा बाप जे स्नेह जो रिटर्न पंहिंजे खे टर्न करण वारे नंबर 1 विन करण वारे भाग्यवान ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। असांजी बि माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदान आहे। विश्व कल्याणकारी जी ऊंची स्टेज से स्थिति विनाश लीला की ॾिसण वारा साक्षी दृष्टा ठहो। साक्षी दृष्टा ठहिण लाइ विश्व कल्याणकारी जी ऊंची स्टेज ते स्थित रहणो आहे। अंतिम विनाश जी लीला खे ॾिसण जे लाइ विश्व कल्याणकारी जी ऊंची स्टेज खपे। जंहिं स्टेज ते स्थित थियण सां देह जे सर्व आकर्षण अर्थात संबंध, पदार्थ, संस्कार, प्रकृति जी हलचल जी आकर्षण समाप्त थी वेंदी। मतिलबु बारिश पए, बाढ़ अचे, आंधी अचे, लेकिन असां हुनजे प्रभाव में न अचूं, हुनजे आकर्षण में न अचूं। सदा मां आत्मा ऐं बाबा, इनखे कोई बि स्वभाव संस्कार जे आकर्षण में न, कोई भी संबंध, पदार्थ, कंहिंजे भी आकर्षण में न। श्री अंत समय त चारों तरफ़ हाहाकार थींदी, है न। सभु माण्हू चिल्लाईंदा,
तव्हांजा संबंधी बि चिल्लाईंदा, अगरि वो ज्ञान में न हूंदा त उहो बि हाय हाय कंदा रहंदा। त उन समय अगरि तव्हां सोचंदव मुंहिंजा संबंधी वीचारा हाय हाय था करनि, छो था करनि, वञी ॾिसां छा थियो, ईअं उअं, त बाबा सां डिस्कनेक्ट थी वेंदासीं न, त असां बि हलचल में अची वेंदासीं। इन करे हाणे खां ई अभ्यास विझो, ॾिसंदे हुए न ॾिसो, ॿुधंदे हुए न ॾिसो। हा, हाणे त किथे ज़रूरी हूंदो आहे, ईअं थिए थो त असां बाबा खे यादि करे उन ॻाल्हि में वञूं। भई घर में अगरि असांखे आवाज़ अचे थी त असां बाबा खे यादि करे होॾे ॾिसूं, लेकिन हीअं न की असां हाय हाय में असांजी स्थिति हलचल में अची वञे। त अंतिम विनाश लीला खे ॾिसण लाइ विश्व कल्याणकारी जी ऊची स्टेज खपे, जंहिं स्टेज ते थियण सां देह जे सभु आकर्षण अर्थात संबंध, पदार्थ, संस्कार, प्रकृति जी हलचल जी आकर्षण समाप्त थी वेंदी। जॾहिं अहिड़ी स्टेज हूंदी तॾहिं साक्षी दृष्टा ठही उन्हनि जी स्टेज ते मथां जी स्टेज ते स्थित थी करे उन्हनि खे बि शांति ऐं शक्ति जो दान ॾिनो। भई सम्झो अगरि कंहिंजो संबंधी गॾु आहे, उहो हाणे उहो पाणी जी चपेट में अची वियो, बाढ़ में डूबे थो, त उन समय उहो इंसान बि चईंदो बचाओ 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 बचाओ, प्रयत्न करिणो आहे, लेकिन मां त तैरणु ॼाणंदी ई न आहियां, ऐं उहो डूबे थो, ऐं आसपास कोई आहे बि न हूंदो त असां उनखे इशारो करे बचाईंदासीं। त असां ई बाबा खे यादि करे उन आत्मा खे शक्ति ॾियूं, शांति ॾियूं न त उन समय त उन माण्हू खे केॾो डपु लॻंदो आहे। उन समय उहो भॻवान खे यादि करे उते शरीर छॾे छॾे त उनखे बि शांति मिलंदी न, शरीर त वियो। त ईअं ई अंत समय बि थींदो, हाहाकार थींदी, छा थींदो। हाणे असां उन्हनि खे सम्झायूं था, उहे सम्झनि था त ठीकु आहे, न सम्झंदा त अंत में उन्हनि जो बि उहो ई हाल थींदो जो सभिनि जो थींदो। त असांखे अंतिम स्टेज जे लाइ ॾाढी तयारी करणी आहे न, कंहिंजे बि आकर्षण, न पंहिंजी देह, न देह जे संबंध, पदार्थ, वस्तु, वैभव, स्वभाव, संस्कार, प्रकृति जी हलचल, कोई बि असांखे आकर्षण न करे सघे। जॾहिं अहिड़ी स्टेज थींदी तॾहिं साक्षी दृष्टा ठही मथां जी स्टेज ते स्थित थी सघंदा। शांति जी शक्ति जी किरणियूं सर्व आत्माउनि जे प्रति ॾेई सघंदा। शांति जी शक्ति जी किरणियूं सर्व आत्माउनि जे प्रति ॾेई सघंदा। स्लोगन आहे बलवान ठहो त माया जो फोर्स समाप्त थी वेंदो। अगरि असां बलवान ठहींदासीं त माया जो फोर्स समाप्त थी वेंदो। अव्यक्त इशारो कंबाइंड रूप जी स्मृति सां सदा विजयी ठहूं। वरदाता बाप ऐं असां वरदानी आत्मायूं ॿई कंबाइंड आहियूं। इहा स्मृति सदा रहे त पवित्रता जी छत्रछाया स्वतः रहंदी। ये स्मृति रहे सदा त पवित्रता जी छत्रछाया स्वतः रहंदी कि मां ऐं बाबा कंबाइंड आहियूं। शुद्ध जाति सर्वशक्तिवान बाबा आहे, उते अपवित्रता स्वप्न में भी न अची सघंदी आहे। सदा बाप ऐं तव्हां युगल रूप में रहो, सिंगल न। सिंगल थींदा आहियो त पवित्रता जो सुहाग हली वेंदो आहे। अगरि असां सिंगल थींदा आहियूं त पवित्रता जो सुहाग हली वेंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।